मेहर भरसां बी सेक्शन थाने जी अदगुठ कायम खोसो जी रहवासन महनाज खोसो नेशनल प्रेस क्लब मेहर पहुंची एहतजाज कंदे दाहियों आहे त जवाबदार हयात खोसो मूंखे शादी जा आसरा ॾेई मुख़्तलिफ़ बहाननि ज़रिए वक़्त ब वक़्त मूंसां ज़्यादती कंदो रहियो आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त जवाबदार हयात मूंखे ब्लैकमेल करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मूंखां 8 लख रुपया बि खणी वियो आहे। हाणे हू मूंखे पैसा बि न पियो ॾे ऐं पैसा घुरण ते मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं हर वक़्तु मूंखे तंग कंदो रहे थो। मूं मेहर में बी सेक्शन थाणे ते जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे पर बी सेक्शन थाणे जो SHO अनवर लगारी असांजो केस दाख़िल नथो करे। हुन SSP दादू खां घुर कई आहे त मुंहिंजे मसइले जो नोटिस वठी जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची